अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। हाणे दोस्तो वेंदो जॾहिं मंसूर खान छोकिरी खे उतां वठंदो ऐं वठी करे पोइ दोस्तो हू जॾहिं सेटिंग कंदो कंहिंसां रहज़न ऐं ककर वारनि सां त बाबा इन जे बदिले ही मां तव्हांखे ॾियां थो, लेकिन तव्हांखे ठाह करिणो आहे। ठाह मां तव्हांजो कंदुसि, तव्हां ॿिन्ही धुरनि खे मां ठाहींदुसि ऐं उन सां गॾोगॾु तव्हां सोढल ऐं आलम खे कोई नुक़सानु न पुॼाईंदो। जे उन्हनि खे तव्हां नुक़सानु पुॼायो त पोइ सम्झ तव्हां मूंसां जंग छेड़ी या मूंसां जहिड़ो छेड़ियो, पोइ मुंहिंजी ताक़त जी तव्हांखे ख़बर आहे त पोइ मां तव्हांजो कहिड़ो असरु करे सघां थो। राज़न वारा ज़बान ॾींदा बाबा छोकिरी तूं असांजे हवाले करें थो, सोढल ऐं जेको आहे आलम खे को नुक़सानु न पुॼंदो, उहो असां तुंहिंजे हवाले जल्द कंदासीं ऐं तूं फ़ैसिलो कजांइ। ऐं हाणे जेको आहे राज़न वारनि खे एतिरी ज़रूरत न आहे जो सोढल खे उहो नुक़सानु पुॼाइनि, छो त मंसूर खान विच में अची चुको आहे ऐं शाहनवाज़ खान प्रेशर ॾींदो त जहिड़ो वधे जीअं हू को न को विच में वार करण जी कोशिशि कंदो, छो त उन खे बि ख़बर जुमे जे ज़रिए पुॼी चुकी आहे त मसइलो असली छा आहे। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो जोगाना अॻिते छिक छिका हलंदी। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, महिरबानी करे असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक ऐं शेयर बि कंदा।